अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिन भलारे रमज़ान जे महीने में ही प्रोग्राम अज़मत रमज़ान मेहरान टीवीअ तां हली रहियो आहे रोज़ानो, ऐं असां तव्हां जे लाइ इहो प्रोग्राम पेश था कयूं। मूंसां गॾु मां आहियां शफ़ीमंद लाखो, मूंसां जनाब हज़रत मुफ़्ती मोहम्मद हनीफ़ साहब मौजूदु आहे, ऐं असां सां हमद पाइण जे लाइ डॉक्टर आबिद लगारी साहब जन मौजूदु आहिनि। तव्हां सभिनी जी भलीकार। ऐं डॉक्टर आबिद लगारी खे चऊं था त पहिरीं हम शरीफ़ ॿुधाए, पोइ अॼु जेको प्रोग्राम आहे सो आहे सूरतुल फातिर। इन्हीअ ते मुफ़्ती साहब जेको आहे सो मेनली इन्हीअ सूरत जी माना खे हैंडल कंदो, आउं बि विच में साईं सां गॾु आहियां। ऐं वरी सुभाणे आहे सूरतुल यासीन, जेका सम्झो त क़ुर जी दिलि बि चई वञे थी। इहा सुभाणे मुंहिंजे ज़िम्मे आहे त आउं तव्हांखे उन जूं माना ऐं उन मां जेके असांजे लाइ हिन दुनिया में ऐं असांजे लाइ अमल जा तरीक़ा निकिरनि था उहे इनशाला बयानु थींदा, ऐं तमामु वॾो तव्हांखे फ़ाइदो थींदो। तंहिंजे करे इहो सूर यासीन खे त तव्हां बिल्कुलु मिस न कजो। साईं डॉक्टर साहब बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह रब ताला खे मूं पंहिंजे अंदाज़ में साजन करे कोठियो आहे। अर्ज़ु कयो अथमि, रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात, ओ साजन तुंहिंजी आहे तात। हर कंहिं इबादत लाइक़ आहे तुंहिंजी पंहिंजी ज़ात, ओ साजन तुंहिंजी पंहिंजी ज़ात। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात। साराह थिए पई तुंहिंजी हितड़े, तुंहिंजो करम बसि तुंहिंजो करम। साराह थिए पई तुंहिंजी हितड़े, तुंहिंजो करम बसि तुंहिंजो करम। तो ई ख़लक़ियो, तो ई नवाज़ियो, तो ई ॾिनी आॾात, ओ साजन तो ई ॾिनी आॾात। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात, ओ साजन तुंहिंजी आहे तात। तुंहिंजे मेहर सां माणिक ॻोल्हे सारे जग खे ॾींदासीं। तुंहिंजे मेहर सां माणिक ॻोल्हे सारे जग खे ॾींदासीं। तुंहिंजे करम सां शैताननि खे हरदम ॾींदासीं मात, ओ साजन हरदम ॾींदुसि मात, ओ साजन। तुंहिंजे मेहर सां माणिक ॻोल्हे सारे जग खे ॾींदासीं। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात, ओ साजन तुंहिंजी आहे तात। मुंहिंजी नज़र खे वुसअत ॾे तूं, क़ल्ब संदो ई रोशन कर तूं। मुंहिंजे नज़र खे वुसअत ॾे तूं, क़ल्ब संदो ई रोशन कर तूं। तोखां मिली अॼु प्यारी प्यारी मिठड़ी का सौगात, ओ साजन। तोखां मिली अॼु प्यारी प्यारी मिठड़ी का सौगात, ओ साजन। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात, ओ साजन तुंहिंजी आहे तात। तोखे ॾिसां थो, तोखे पसां थो, हर शइ में आहीं तूं ई तूं। तोखे ॾिसां थो, तोखे पसां थो, हर शइ में तूं ई तूं। दिल में आबिद तोखे ॾिसे थो, दिल में आबिद तोखे ॾिसे थो, तोसां करे पियो बात, ओ साजन। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में तुंहिंजी आहे तात, ओ साजन तुंहिंजी आहे तात। हर कंहिं इबादत लाइक़ आहे तुंहिंजी पंहिंजी ज़ात, ओ साजन। रोज़ अज़ल खां मुंहिंजे मन में। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله فاطر السماوات والأرض جاعل الملائكة رسلا أولي أجنحة مثنى وثلاث ورباع يزيد في الخلق ما يشاء إن الله على كل شيء قدير. मोहतरम नाज़रीन किराम, अॼु अल्हम्दुलिल्लाह तय शुदा प्रोग्राम जे तहत सूरत फातिर जो तर्जुमो ऐं उन जी मुख़्तसर तशरीह व तफ़सीर तव्हांजे अॻियां पेश कई वेंदी।
हिन सूरत मुबारक जो नालो आहे सूरत फातिर। फातिर जी माना आहे पैदा कंदड़, ख़ालिक। ख़ालिक ऐं फातिर में फ़र्क़ु ही आहे। ख़ालिक मुतलक़ पैदा कंदड़ खे चयो वेंदो आहे, लेकिन फातिर में अञा तख़सीस जी माना आहे। अहिड़ो पैदा कंदड़, अहिड़ो ठाहींदड़ जंहिंजे अॻियां न नक्शो हुजे, न उन जे अॻियां को ख़ाम माल हुजे, बग़ैर कंहिं नक्शे जे, बग़ैर कंहिं मटीरियल जे, कंहिं शइ खे तख़लीक़ करे उनखे फातिर चइबो आहे। इहा सिफ़त असांजे महबूद बरहक अल्लाह रब्बुल आलमीन बाझारे रब सां मुतसिफ़ आहे। ऐं हीअ सूरत मुबारक इन जो आगाज़ थिए थो अल्हम्दुलिल्लाह सां। तरतीब जे लिहाज़ सां हिन जो नंबर 35 आहे ऐं नुज़ूल जे एतबार सां हिन सूरत मुबारक जो नंबर 45 आहे। ऐं उन सां गॾोगॾु हीअ सूरत मुबारक 45 आयतुनि ऐं 5 रुकुन ते मुश्तमिल आहे। हिन सूरत जे अंदरि 792 कलिमा आहिनि। हीअ सूरत मुबारक अल्हम्दुलिल्लाह सां शुरू थिए थी। क़ुरान पाक में तव्हांजी नॉलेज में इहा ॻाल्हि हुजणु खपे, 5 सूरतूं आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह सां शुरू थियूं थियनि। हिकिड़ी सूरत फातिहा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ॿिए नंबर ते आहे सूरत अनआम अल्हम्दुलिल्लाहि लज़ी ख़लक़स समावात, 3 नंबर ते आहे सूरत कहफ अल्हम्दुलिल्लाहि लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब, 4 नंबर ते आहे सूरत सबा अल्हम्दुलिल्लाह ऐं 5 नंबर ते आहे सूरत फातिर अल्हम्दुलिल्लाहि फातिर समावात। बाज़ मुफ़स्सिरनि सूरत आला खे बि हिन में शुमार कयो आहे त इहा बि तस्बीह ऐं तहमीद चूंकि हिक माना में आहे, लेकिन मुहक़िक़नि जी राय आहे त मुसब्बहात जेके सूरतूं आहिनि जीअं सूरत हदीद आहे, सूरत हशर आहे, सूरत साफ़ात आहे, सूरत जुमा आहे, अहिड़े नमूने सां उन सूरत खे बि उन में शुमार कयो वञे। वल्लाहु आलम बिस्सवाब। सूरत फातिर जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह सां आहे। अलहम्द जी माना आहे हर तरह जी तारीफ़। अल्हम्दुलिल्लाह फातिर समावात, तमाम तारीफ़ूं अल्लाह जे लाइ ई आहिनि जेको आसमाननि ऐं ज़मीनुनि खे नए सिरे सां ठाहींदड़ आहे, जंहिं बणाया आहिनि, जंहिं कयो फ़रिश्तनि खे कासिद रसाई जे लाइ, यानी पैगाम रसाई जे लाइ, जंहिंजा जिन में बाज़ जा 2 पर आहिनि, बाज़ जा 3, 4 ऐं ख़िलक़त में अञा वधाए थो जीअं चाहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन हर शइ ते क़ादिर आहे। हिन आयत सगोरी में जेकॾहिं ॾिसजे त मुख़्तसर लफ़्ज़ आहिनि, लेकिन अल्लाह एॾी जामयत रखी आहे आसमाननि जो पैदा कंदड़। हाणे जेकॾहिं आसमान ते रिसर्च कजे त इहे आसमान कीअं आहिनि, इन में केतिरी फ़ासिलो आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला जी एॾी अज़ीम ख़िलक़त आहे। ऐं उनखां पोइ ज़मीन खे जेकॾहिं ॾिसूं त इहो ज़मीन जो हिकिड़ो गोलो जेको पाणीअ जे मथां, ऐं उहो कीअं थो अल्लाह तबारक व तआला हुनखे तख़लीक़ कयो। हिकिड़ी जॻह ते फरमाई त इंसान अंतुम अशद ख़ल्क़न अम समाउ बना, भला तूं ॿुधाए छा तूं वधीक मुश्किल ई पैदा करण में आसमान, उनखे त हुन तख़लीक़ कयो। ऐं पोइ तूं चई थो जॾहिं आइज़ा कुन्ना इज़ामन नख़िरा, ऐं बोसीदा हॾियूं थी वेंदुसि, मरी वेंदुसि, पोइ मूंखे केरु वरी ज़िंदा कंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो इहा सोच तुंहिंजी केॾी नाक़िस आहे। अल्लाह तबारक व तआला जंहिं हिकिड़े लाशय मां शइ ठाही ऐं उहो वक़्तु बि तोखे यादि कोन्हे, हल ताल इंसान हीन मिन दहर लम यकुन शैय मज़कूरा, तूं हो ई कोन जंहिंजो को तस्करो थिए, जंहिं तोखे तख़लीक़ कयो। ऐं उनखां पोइ हीअ जेके ख़िलक़त में वरी फ़रिश्ता ॾिसो, फ़रिश्तनि में हज़रत जिब्राईल अमीन अलैहिस्सलाम, साईं जन फरमायो त हुनजा 650 पर आहिनि। मूं जॾहिं हुनखे जबल नूर में गारे हिरा जे साम्हूं ॾिठो त सॼे उफ़क़ खे भरियो बीठो। ऐं पोइ बारी ताला फरमायो त फ़रिश्ता केतिरा आहिनि उहो त अल्लाह थो ॼाणे, लेकिन उन्हनि में वॾा फ़रिश्ता 4 आहिनि। उली अजनिहत मसना, जिन जा घणा ई पर आहिनि, उन्हनि में 2 परनि वारा, 3 चैन वारा, ऐं उन में ख़िलक़त में जीअं वधाए तीअं उहो चाहे करे सघे थो। बेशक उहो हर शइ ते क़ादिर आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि त हीउ जेको फातिर समावात वल अर्द आयो आहे त इहो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछनि, साईं इहो फातिर समावात वल अर्द छा आहे? जी मूंखे ख़बर न आहे, लेकिन कुझु ॾींहंनि खां पोइ 2 हिकिड़ा अहिड़ा बि आया त खूह ते जहिड़ो पिए कयनि। पोइ ॿियो हिकिड़ो चए थो अना अफ़्तरतहा या अना फ़तरतहा, माना मां ई हिनखे आहियां जेको खोले ठाहियो आहे। चई त हा हाणे अची मूंखे, माना फातिर समावात अर्द माना बदी समावात वल। हे जेके पखियुनि जा पर था अचनि त इन्हनि जो कॉन्सेप्ट शायदि माण्हुनि खे न अचे, पर तव्हांखे यादि आहे शुरूअ में जहाज़ निकिता त हिकु इंजण वारा हुआ, पोइ ते धूओं कढंदी त जहाज़ अॻिते वेंदो, पोइ अॻिते वरी 2 थिया, उन्हनि जी स्पीड डबल थी वई।
वरी 4 इंजनूं हिन महिल ताईं चैन वारा हलनि पिया था, माना उहो 4 टाइम उन्हनि जी स्पीड आहे। हे जेको अलाह साईं क़ुर में चए थो न त तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं जेको असांजो हिकिड़ो ॾींहुं तव्हांजो 1000 साल, त इहा बि मां कैलकुलेशन कई आहे त जेको असां हिकु ॾींहं में सफ़र जेको फ़रिश्तो करे थो उहो असां जेकॾहिं 10,000 सालनि में कयूं त माना फ़रिश्तो स्पीड ऑफ लाइट सां थो हले, स्पीड ऑफ लाइट, त माना 1,86,000 मेल सेकंड में थो करे फ़रिश्तो। पर हाणे हे ॿिनि इंजननि वारा फ़रिश्ता ऐं चैन वारा थी सघे थो 4 टाइम कनि। जी ब्रेक वठूं था, अस्सलाम ब्रेक था वठूं इंशा अल्लाह ताला। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौजूद आहियूं असां हिन प्रोग्राम में अज़मत रमज़ान में, ऐं अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो त ही क़ुर जेको पेश कयो वञे थो तव्हां तवजह सां ॿुधो, इन मां फ़ाइदो हासिल कयो। जी साईं मुफ्ती साहब। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ما يفتح الله للناس من رحمة فلا ممسك لها وما يمسك فلا مرسل له من بعده وهو العزيز الحكيم। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन माण्हुनि खे जेका पंहिंजी अता करे उन खे को रोके कोन थो सघे, ऐं जेकॾहिं अल्लाह रोके छॾे त को ॾेई नथो सघे अल्लाह जे रोकण खां पोइ, ऐं उहो अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। हिन आयत सगोरी में अल्लाह तबारक व ताला इहा ॻाल्हि क्लियर ॿुधाए छॾी त ॾींदड़ अल्लाह आहे, जेकॾहिं अल्लाह ॾे त उनखे को रोके नथो सघे, ऐं जेकॾहिं अल्लाह रोके छॾे त को ॾेई कोन थो सघे। अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो अजीब सिलसिलो हलियो आहे, जेके भोपा आहिनि या पीर आहिनि, माण्हू उन्हनि वटि वञनि था, पोइ उन्हनि वटि वञी का हिकिड़ी ॻाल्हि पुछंदा साईं, पोइ हू चवंदो ॾिसी हथु, चवंदो बंदश छल आहे, औलाद तुंहिंजे मुक़दर में लिखियल आहे पर बंदश आहे, माना अल्लाह रब्बुल आलमीन ॾियणु चाहे थो बाने बंदश करे छॾी आहे, हाणे अल्लाह रब्बुल आलमीन आजिज़ आहे हुनजे अॻियां। इहो कुफ्र जा कलिमा आहिनि। अल्लाह जेकॾहिं अता करे त उनखे को रोके कोन थो सघे, अल्लाह जेकॾहिं रोके छॾे त उनखे को ॾेई कोन थो सघे। हा, तव्हां इहो चई सघो था त अल्लाह तबारक व ताला ॾांहुं रुजू कयो, जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ खां मुमानियत आहे त उन मुमानियत खे वरी जेको आहे सो ईजाब में क़बूल तब्दील बि अल्लाह ई करे सघे थो, बाने जे वस में कोन्हे को। छो त बाज़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, दुआ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका अल्लाह तबारक व ताला खां जेकॾहिं घुरी वञे त बारी ताला पंहिंजे फ़ैसिले खे मटाए बि ॾेई सघे थो। हिकिड़ा अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके मटिजण वारा ई कोन्हनि। हिकिड़ी तक़दीर मुअल्लक़ आहे, ॿी तक़दीर मुतलक़ आहे। जेका मुअल्लक़ आहे उहा अल्लाह साईं मटाए छॾी। हिन में अचे थो त दुआ रद्दुल क़दा, जी, त दुआ करण सां क़िस्मत में लिखियल चैप्टर चेंज थी वञनि। सुभान अल्लाह। वरी ॿी जाइ अचे त सदका रद्दुल बला, माना बलाऊं लिखियलियूं हुयूं न क़िस्मत में, सदको दी न टरी वयूं। त इन मां मतिलबु आहे त तव्हां रोज़ानो पंहिंजे अमलनि जे ज़ोर ते पंहिंजी क़िस्मत लिखाए सघो था नई सही। ऐं जेको आहे ॿी जाइ अचे थो त जेकॾहिं नेकी करण सां उमिरि में इज़ाफ़ो थिए थो या बरकत पए थी, त आहे न ईअं। इन जी मुनासिबत सां हीअ हिकिड़ी हदीस शरीफ़ है त कतब मुआवियत रज़ी अल्लाह तआला अन्हु इला मुगीरत बिन शुअबा कुतिबा इला मा समिअतु मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकतब इलैहि इन नबी अल्लाह कान यक़ूलु फी दुबर कुल्लि सलातिन। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको माण्हू हर फर्ज़ निमाज़ खां पोइ ही कलिमा चवे, ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा अअतैत व ला मुअतिय लिमा मनअत व ला यनफउ ज़ल जद्द मिनकल जद्दु। इहे जेकॾहिं कलिमात चवे त अल्लाह तबारक व ताला उन खे काने जेका शइ ज़ाहिर में कान्हे अल्लाह हुनखे ॾेई छॾी। सुभान अल्लाह। जी माशाअल्लाह। जी साईं हलो अॻिते। या अय्युहन्नासु ज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम हल मिन ख़ालिक़िन ग़ैरुल्लाहि यर्ज़ुक़ुकुम मिनस समाइ वल अर्ज़ ला इलाहा इल्ला हु फ़अन्ना तुफ़कून। ऐं इंसानो यादि कयो अल्लाह जी नेमतुनि खे जेके अल्लाह तव्हांजे मथां कयूं आहिनि। छा अल्लाह खां सवा ॿियो को पैदा कंदड़ आहे जेको तव्हांखे रिज़िक ॾे आसमाननि में ऐं ज़मीन में?
नाहे कोई माबूद मगर उहो अल्लाह ई, पोइ तव्हां केॾांहुं फिरिया था वञो, पोइ केॾांहुं तव्हां गुमराह थींदा था वञो। इहो पोयों ऐं शाह लतीफ़ इन आयत ते चए थो न त मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, सुभान अल्लाह। कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगी जे सुभां तोही खे मोटी ॾींदा मुंहं में। माना इहे अलाह जा वली बुज़ुर्ग क़यामत जे ॾींहं ते अलाह हुनखे गॾु कंदो, ऐं जॾहिं गॾु थींदा क़ुर में उन ॾींहुं आयत कई असीं जंहिंमें उहे हुनखे चवंदा त बाबा इहो तव्हां त असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा, त हे जो गोड़ वठी शुरू कंदा त न न असां तुंहिंजा सॾ ॿुधा ई तो मुंहिंजो कमु कयो, पोइ चवंदा चुप करे वियो, पोइ चवंदा अलाह वेठो आहे न मथां, अलाह असांजे विच में तव्हां में शाहिद आहे त असां गाफ़िल हुआसीं, तव्हांजा असां सॾ कोन ॿुधा। अलाह जा वलियुनि जा त पंहिंजा दर्जा, इहा ई ॻाल्हि हिते वहुम दुआइहिम गाफ़िल। हा वम हूंदो आहे रब। ऐं उन खां हलो उन सां गॾोगॾु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे कान में बारी ताला फरमायो न, इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़ीका व राफ़िउका इलैया व मुतहिरुका, ऐं उन खां पोइ इहो बि अथसि छा तो माण्हुनि खे चयो त मूंखे पंहिंजो माबूद बणाए, त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि इहो ई जवाबु ॾिनो। इहे सभु ॻाल्हियूं अलाह साईं असांखे सम्झायूं। माना क़ुर शरीफ़ जेको आहे न साईं, का बि गली खाली कोन थो छॾे जो माण्हू भटके, बशर्ती की उनखे केरु पढ़े। पाण क़ुर दावा कयो आहे त मां हिन में हर क़िस्म जो मिसाल बयानु कयो, हाणे अंडो ऐं कीमो आमलेट जो कोन्हे मिसाल, पर हर उहो मिसाल जेको जन्नत में वञण जे लाइ ज़रूरी आहे ऐं जहन्नम खां बचण जे लाइ। وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدْ كُذِّبَتْ رُسُلٌ مِّن قَبْلِكَ وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ। ऐं जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे कूड़ो कनि, पस तहक़ीक़ कूड़ो चयो हिननि कई रसूलनि खे तव्हां खां पहिरियां, ऐं अल्लाह जे तरफ़ ई तमामु मामलनि जो फिरण आहे। हिन आयत सगोरी में हिकिड़ी वाज़े ॻाल्हि थी, उहा इहा आहे त शिरक खां जेकॾहिं तव्हां रोकींदो न, माण्हू तव्हांजी तकज़ीब कंदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे सादिकुल अमीन चवंदा, लेकिन जॾहिं वहदहु ला शरीक जी ॻाल्हि थी, हिक जी ॻाल्हि थी, इलाहुकुम इलाहुं वाहिद, त उन वक़्तु हिननि चयो त न, हिन वक़्तु बि तव्हां शेर ॿुधायो, तव्हां घणियूं ॻाल्हियूं कयो, माण्हू ख़ुशि थींदा, लेकिन क़ुर निज ॿुधाईंदो त जिन जी दिलनि में मेर आहे। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजी कान्हे, इहो क़ुर में बारी ताला सूरत ज़ुमर में फरमायो, वइज़ा ज़ुकिरल्लाहु वहदहु इश्मअज़्ज़त क़ुलूबुल्लज़ीना ला युमिनूना बिल आख़िरह वइज़ा ज़ुकिरल्लज़ीना मिन दूनिही, जॾहिं अलाह खां सवाइ ॿियनि जो जेकॾहिं तारीफ़ कंदे ऐं ज़िक्र कंदे ऐं शेर पढ़ंदे, इज़ा हुम यस्तबशिरून, पोइ ॾिस के था नारा हणनि, कीअं था नचनि। बल्कि जिन जा त वरी इन शिरक में ॾोकड़ था कमाइनि, जेकॾहिं उनखे तव्हां क़ुर ॿुधाईंदव त क़ुर में अचे थो यकादून यस्तऊन, तव्हां ते हमलो करे विझनि तव्हां ते, इहो क़ुर थो चवे। ही सभु ॻाल्हियूं असांखे रिज़्क़ था बंदि कराइनि, हिननि जे करे त असांजी लय लॻी पिया, हे असांखे कीअं था ट्रपड़ खणाइनि असांजा। सही साईं। يا أيها الناس إن وعد الله حق فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور। ऐं इंसानो, बेशक अल्लाह जो वाइदो सचो आहे, पोइ तव्हांखे धोखे में न विझे दुनवी ज़िंदगी, ऐं तव्हांखे दूर न करे अल्लाह खां को धोखे में विझंदड़। अल्लाह तबारक व ताला हिन आयत सगोरीअ में बि फरमायो त इहो पूरी इंसानियत, मुस्लमान काफ़िर सभु हिननि जे लाइ, हिकु त धोखे जी, हीअ दुनिया धोखे जी ज़िंदगी आहे, इन धोखे जी ज़िंदगी में मुनहमिक थी आख़िरत खे न भुलाइजो। ऐं ॿियो त तव्हांखे अल्लाह खां भुलाइण वारा खोड़ मिलंदा, शैतान, इंसान ऐं धोखेबाज़, उन्हनि खां पंहिंजो पाण खे बचाए। इन में जेको आख़िरी वारी आहे, हिकिड़ो त आहे दुनिया जो धोखो, पर हे जेको अचे थो वला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, ही उहो धोखो आहे जो चवनि था अलाह ईअं थो चवे। हे जेको शिरक ऐं बिदअतूं इहे अलाह जे नाले ते थियूं थियनि, त माना नालो अलाह जो इस्तेमालु थो थिए, ऐं जीअं माण्हुनि खे धोखे जी ख़बर न पवे, अलाह हीअं चयो आहे। ऐं शैतान जो वॾो कमु इहो ई थो करे, ऐं आम माण्हू खे ख़बर कान्हे त इहा ॻाल्हि वाक़ई आहे बि या कान्हे। हा बिल्कुलु, जी साईं। माशाल्लाह, ही प्रोग्राम साईं लाखे साहिब जेको तव्हांजे लाइ मुंतख़ब कयो आहे, हीउ वॾो अॼु जो प्रोग्राम हिकिड़ो सबक़ आमेज़ आहे। सुभाणे बि इंशाअल्लाह अज़ीम इहो ई इन अंदाज़ सां निज जो क़ुर, ॿी ॻाल्हि ई न, बसि क़ुर जी आयत ऐं तर्जुमो ॾिसो त क़ुर छा, भले तव्हां क़ुर पाक खोले वियो, जंहिंखे बि तव्हांखे एतबार हुजे उनजो क़ुर तर्जुमे वारो खोलियो, ॾिसो त इहे अल्फाज़ आहिनि या न आहिनि। إن الشيطان لكم عدو فاتخذوه عدوا إنما يدعو حزبه ليكونوا من أصحاب السعير। बेशक शैतान तव्हांजो दुश्मन आहे, पोइ तव्हां बि त उनखे पंहिंजो दुश्मन सम्झो न। बेशक उहो
सॾे थो पंहिंजे लश्कर खे, पंहिंजी जमात खे, तां त उहे बि बाहि वारा थी पवनि. الذين كفروا لهم عذاب شديد والذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر كبير. उहे माण्हू जिन कुफर कयो उन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे, ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयऊं उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं वॾो अजर आहे. أفمن زين له سوء عمله فرآه حسنا فإن الله يضل من يشاء ويهدي من يشاء فلا تذهب نفسك عليهم حسرات إن الله عليم بما يصنعون. छापस उहो माण्हू जंहिंजे लाइ उन जो बुरो अमल सुठो करे ॾेखारियो वियो, पोइ उहो उनखे ॾिसी ख़ुशि थो थिए ऐं उनखे सुठो थो लॻे, पोइ बेशक अल्लाह गुमराह थो करे, राह थो भटकाए जंहिंखे चाहे ऐं हिदायत थो करे जंहिंखे घुरे. पोइ ए पैगंबर इन्हनि माण्हुनि जे पोयां तूं पंहिंजी जान खे जोखे में न विझ, बेशक अल्लाह तबारक व ताला ॼाणे थो जेको कुझु उहे कनि था. सूरत कहफ में फरमाई त पंहिंजो अक्सरीन आमाल आहे त तव्हांखे ख़बर आहे त वधि में वधि नुक़सान वारा अमल कहिड़ा आहिनि. उहे आहिनि त दीन ते महिनत बि करे, रातिनि जो बि जाॻे, पर वज़न उन इबादत में टके जो कोन, माना उहे जेके अमल जेके आहिनि से उनजा ज़ाया थी था वञनि. इहे आहिनि अक्सरीन आमाल. आमिलतुन नासिबा, जेके पंहिंजी कमाई ते थकल, यानी ॾिसंदा हूंदा त अमल बज़ाहिर ढेर, जंहिंजे साईं जन फरमायो त समुंड जी झग वांगुरु हूंदा, लेकिन उन्हनि जो वज़न कोन हूंदो. वज़न आमाल में थींदो आहे इख़लास सां. छो त क़ुर पाक में बारी ताला फरमायो त लियबलुअकुम अय्युकुम अहसनु अमला, अक्सर अमल न आहे, अहसन अमल. ऐं अमल जे अंदरि हुस्न पैदा थींदो इख़लास सां. ऐं इख़लास जे कारण पाण करीम जन फरमायो इन्नमल अअमालु बिन्नियात व इन्नमा लिम्रिइन मा नवा. हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह ने पंहिंजी जामे में पहिरीं इहा हदीस नकुल कई. उनखां अलावा अक्सर मुहदिस इन हदीस खे पहिरियां आणींदा आहिनि. यानी हर अमल जो मदार नियत ते आहे. असांजो हर कमु पंहिंजे रब जी रज़ा जे लाइ, अल्लाह राज़ी थी पए. फ़र्ज़ बि अल्लाह जे लाइ आहिनि, वाजिब बि अल्लाह जे लाइ आहिनि, सुन्नतूं बि अल्लाह जे लाइ आहिनि, नफ़िल बि अल्लाह जे लाइ. आम तौर ते माण्हू वीचारा अनपढ़िया चवंदा आहिनि त सुन्नत सचे रसूल जी. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. साईं मां इरफान थो ॻाल्हायां कासमाबाद मां. जी अदा. साईं ख़ुशहाल रसूल ख़ैर आहे? अल्लाह जा एहसान, अल्हम्दुलिल्लाह. हेलो. हा हा जी जी, सुवाल पुछो अदा. साईं सवाल इहो आहे त जीअं अॼुकल्ह हिकिड़ो माण्हू गवर्नमेंट नौकिरी करे थो, प्राइवेट नौकिरी करे थो, अॼुकल्ह घर वग़ैरह काफ़ी महांगा, माण्हू पंहिंजो घर थो करणु चाहे त बैंक जेके लोन वग़ैरह ॾियनि थियूं त उन सिलसिले में हाणे इहो आहे जो हर माण्हू चए थो असां कुझु लोन खणी पंहिंजो घर वठूं. त हाणे इहो साईं भला असांजे हिन मज़हब में इस्लाम में इहो जाइज़ आहे शायदि, छो जिन ते इंट्रस्ट रेट बि हूंदो आहे, त उन सूरत हाल में छा करणु खपे? हाणे घर न आहे त किरायो माण्हू कोन थो भरे सघे, इहा परेशानी आहे. उहो सोचे थो जेको किरायो भरूं था भला उहो उन बदिले असां भला किस्त जमा करायूं त पंहिंजो घर थी वञे. इन सिलसिले में कुझु साईं थोरो ॿुधाइजो. जेकॾहिं बैंक खां सूद ते तव्हां कर्ज़ वरितो आहे ऐं तव्हां पंहिंजो घर ठाहियो था, इहो शरान जाइज़ कोन्हे. बग़ैर सूद जे जेकॾहिं का बैंक या को इदारो तव्हांखे कर्ज़ु ॾिए थो, या का अहिड़ी बैंक, इस्लामिक बैंक या कुझु बि, त पोइ लेकिन पंहिंजे रब खां घुरो ऐं थोरो थोरो करे. ज़रूरु न आहे तव्हां खां क़यामत जे ॾींहुं इहो कोन पुछियो वेंदो त तव्हां पंहिंजो घर ठाहियो या न ठाहियो. अलबत्ता तव्हां खां इहो ज़रूरु सुवालु थींदो त माल कीअं कमायो, कीअं ख़र्चु कयो. इन जे करे सूद खां बचो. ऐं जेके माण्हू सूद ॾियनि था, वठनि था, उन जे लाइ क़ुर पाक में आहे की अलाह साईं फरमायो त फ़अज़नू बिहर्बिम मिन अल्लाहि व रसूलिही, अल्लाह ऐं रसूल जी उन्हनि सां जंग आहे. हिन में थोरो मां एड कंदुसि. हाणे ॻाल्हि इहा आहे त वाक़ई जेका साईं ॻाल्हि कई पंहिंजी जाइ ते सची आहे, लेकिन आख़िर इहा हिकिड़ी इंसान जी मजबूरी बि आहे त अलाह जो अहसान आहे त हींअर जेका असांजो इस्लामिक बैंक्स आहिनि उन में असांजा उलमा वेठा आहिनि. तकी उस्मानी साहब बि बैंक जे डायरेक्टरशिप में आहे. उन्हनि अहिड़ो को हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे जंहिंमें हू अहिड़ो का लिख पढ़ कनि था त उहो जेको सो घर पाण वठी तव्हांखे किराए ते ॾियनि था, अहिड़ो कुझु कनि था जो इस्लामी निज़ाम सां. लेकिन 100% उनजी गारंटी कान्हे, पर घटि में घटि इहो चई सघिजे थो त इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे इस्लामिक इकोनॉमिक सिस्टम में. तंहिंजे करे इहे इन पासे बि तव्हां वञो. जे तकाफ़ुल वारा आहिनि, इस्लामी बैंकिंग आलम उते वेठा आहिनि, उहो उन्हनि कुझु न कुझु तरीक़ो कढियो आहे जंहिंमें लॉस प्रॉफिट बि उन में अची थो वञे. हाणे ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ प्रोग्राम कंदा.
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान हली रहियो आहे, तव्हांखे असीं वरी भली कार चऊं था। जी साईं। والله الذي أرسل الرياح فتثير سحابا فسقناه إلى بلد ميت فأحيينا به الأرض بعد موتها كذلك النشور। अल्लाह उहो ज़ात आहे जेको हवाउनि खे हलाए थो, पोइ उहे हवाऊं भारी भरम बादलनि खे ऐं ककरनि खे खणी उॾारनि थियूं। पोइ असां पीआरियूं था हिकु बंजर ज़मीन खे जेको मुअल ज़मीन आहे, पोइ ज़िंदा था कयूं असां उन पाणी जे ज़रिए उन ज़मीन खे, उन जे गैराबाद थी वञणु मरी वञण खां पोइ अहिड़े नमूने सां असां माण्हुनि खे उथारींदासीं। हिन में ॿ जेके हिकिड़ा बारीक नुक़्ता अचनि था त हिते जेको रब साईं चए थो फसुकनाहु, माना असां प्यारियूं था। इन जो मतिलबु आहे त जेके ककर मथे वञनि पिए था उहे पाण नथा डिसीशन करे सघनि त किथे वसनि या किथे न वसनि। इहो फ़ैसिलो अलाह ताला जो तरफ़ां थो थिए त हिते वसो हिते न वसो। तॾहिं असांखे चवंदा आहिनि त ॿेला पोखियो त मींहं वसनि, छाकाणि ॿेलनि जे करे पाणीअ जी ज़रूरत थी वञे ऐं वसनि था। ऐं जिन तव्हां पाकिस्तान में मथे वञो जिते कोह मरी ॿियनि, उते हिकु ॿिए टे ॾींहुं मींहुं थो वसे, छाकाणि त उते जीत जणा जंहिंजो ज़िंदगी जो दारोमदार बारिश त अलाह हुनखे पहुचाए थो। हितां समुंड मां ककर निकिरंदा थर में कोन था वसनि, छाकाणि त उते एतिरी आबादगिरी कान्हे का या कमु कोन्हे को। ऐं ॿियो जेको हीउ अलाह चए थो त मां ज़मीन खे जेरो थो कयां, त इन जो मिसाल बि ॾियां त जेकॾहिं थर आहे 3 साल ताईं बारिश कान थी पए, वारी पई थी उॾामे, पर जेकॾहिं मंझंदि जो मींहुं पवंदो त सुबुह जो उतां ॾेॾर निकिरी था पवनि, पोपट निकिरी था पवनि। इहे किथे हुआ 3 सालनि ताईं? त उन्हनि जो नामो निशान बि कोन हो। उहे कीअं जहिड़ा थी पिया, उन मां खुंबियूं निकिरनि थियूं, ज़मीन साई थी वञे। त इहो हिकिड़ो मिसाल आहे त इंसान बि क़बर मां ईअं उथंदो। ऐं अॻे जेका हदीस शरीफ़ आहे इन खे मां इहो एक्सप्लेन कयां त रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त कुल इब्न आदम याकुलु तुराब। जॾहिं माण्हू क़बर में वञे थो त उनजो सॼा हॾा जेके आहिनि ॻरी वञनि था। इला अजब ज़नबी, ऐं हिकिड़ी हॾड़ी आहे हेतिरी जेका मुंहिंजे नह जेतिरी चौकुंडी, इहा नथी ॻरे। ऐं इन में सॼी जेनेटिक इंफॉर्मेशन आहे इंसान जी, मिनहु ख़ुलिक वफ़ी युरकब, इन में उन मां उहो इंसान वरी दुबारा उथंदो। उहा ॻरंदी कान क़बर में, उहा तव्हांखे मिली वेंदी। इन मां ई जेको आहे सॼी हुनजी आहे जेका निकिरे थी। फरमायो हाणे ॿुधायो त इहो त सेल वारो कॉन्सेप्ट हाणे कयो अथनि त कंहिं रिढ जो सेल कढी वरी हुनखे डेवलप कयनि, ॿी रिढ पैदा थी वई। इहो सेल वारो कॉन्सेप्ट क़ुर में अॼु खां शुरूअ खां पियल आहे। हलो साईं। من كان يريد العزة فلله العزة جميعا إليه يصعد الكلم الطيب والعمل الصالح يرفعه والذين يمكرون السيئات لهم عذاب شديد ومكر أولئك هو يبور। जेको कोई इज़त चाहे, बस सॼी इज़त अल्लाह जे इख़्तियार में आहे, उन ॾांहुं ई पाकीज़ा कलिमा चढ़नि था ऐं नेक अमल उन ॾांहुं वञनि था। ऐं जेके माण्हू बुरा कम था कनि उन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे ऐं बुराईअ जो वबाल उन्हनि जे मथां पवंदड़ आहे। ठीकु। والله خلقكم من تراب ثم من نطفة ثم جعلكم أزواجا وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه وما يعمر من معمر ولا ينقص من عمره إلا في كتاب إن ذلك على الله يسير। ऐं अल्लाह जल जलालो तव्हांखे पैदा कयो मिटीअ मां, इब्तिदा में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे, पोइ वरी पाणीअ जे कतरे मां, पोइ तव्हांखे कयईं तव्हां में जोड़ा जोड़ा, ऐं का बि मादा पंहिंजे रहम में हमल नथी खणे ऐं नथी ॼणे मगर उहा अल्लाह जे इल्म में आहे। ऐं को बि ज़िंदगी वारो उन जी ज़िंदगी मां कुझु वधे या घटे, उहो सभु कुझु किताब में लिखियलु आहे। बेशक इहा ॻाल्हि अल्लाह ते बेहद आसान आहे। माना इहा उन हदीस सां तदबीक थिए थी त नेक अमल करण सां उमिरि में वाधारो थिए थो। माना तंहिंजे करे ई उन क़ुर जी इन शइ सां थिए थो। ॿियो हिन में रहम जी ॻाल्हि आई आहे त रहम ते वरी हदीस शरीफ़ मौजूदु आहे त मन सिरहू ऐं युबसत लहू फी रिज़्क़ी, जेकॾहिं केरु चाहे थो त मुंहिंजे रिज़्क़ में वाधारो थिए
त फल यसिल रहम त पंहिंजी मिटी माइटनि सां न पिटाए, उन्हनि सां ॻंढे, भेनरुनि सां, माइनि जे चवण ते तुंहिंजी भेण न अचे असांजे घर में, तुंहिंजी फलाणी न अचे, इन सां रिस्क घटिबो। रसूल फरमायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं। हाँ साईं, जेकॾहिं माण्हू दुआ थो घुरे अलाह साईं खे, माण्हू चए थो पंहिंजे महबूब जे सदके, इमामनि जे सदके या प्यारे ॿारनि जे सदके रहम कर, माफ़ी ॾे, इहो सही आहे साईं? साईं ॻाल्हि इहा आहे न, ॾिसो इहो जेको तव्हां सदके वारी ॻाल्हि कयो था, इहा असांखे क़ुर मां ऐं हदीस मां मिले कान थी। मिसाल ॾियांव थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हयात हूंदा हुआ त सहाबी हुनखे वठी वेंदा हुआ त साईं हलो असांजो वसीलो थियो ऐं दुआ घुरो, माना वसीले में दुआ घुरो त अलाह मींहुं वसाए, घुरंदा। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिकाल थी वियो त पोइ संदसि चाचे खे वठी विया त साईं हाणे नबी साईं हूंदो उन खां दुआ कराईंदासीं, हाणे तुंहिंजो वसीलो इस्तेमालु करिणो आहे, तूं उते वठी आ, उन हथ खयां ऐं दुआ कयईं त मींहुं वसियो। हालांकि इहे चाहिनि चाचे खे न वठी वञनि, अलाह खे चवनि अलाह साईं नबी साईं जो वास्तो अथई मींहुं वसाए। तंहिंजे करे इन शइ में तव्हां न, पोइ तव्हांखे अलाह खां घुरणो आहे, भला अलाह खे तव्हां प्रेशर था विझो चाहियो त साईं फलाणे जे करे कर, न त नथो करी। तंहिंजे करे अलाह खां सिधो सं घुरो ऐं नेक अमल कयो। अलाह वलीउल लज़ीन आमनू, अलाह दोस्त आहे ईमान वारनि जो, पंहिंजी दोस्तीअ खे अलाह साईं खां करायो ऐं इन ग्रे एरिया में न वञो। जी। وما يستوي البحران هذا عذب فرات سائغ شرابه وهذا ملح أجاج ومن كل تأكلون لحما طريا وتستخرجون حلية تلبسونها وترى الفلك فيه مواخر لتبتغوا من فضله ولعلكم تشكرون। ऐं नथा बराबर थी सघनि ॿ दरिया, हिकिड़ो मिठो आहे लज़ीज़, उन जो ज़ाइको मज़ेदार, ऐं ॿियो नमकीन कड़ो। ऐं हर हिक मां असां कढूं था गोश्त ताज़ो, ऐं उन मां तव्हां कढो था ज़ेवर जंहिंखे तव्हां पायो था, ऐं हलनि थियूं कश्तूं हिन जे अंदरि। ऐं तव्हां रिज़्क़ तलाश कयो ऐं तव्हां पंहिंजे रब जी नेमतुनि जो शुक्र कयो। ठीकु। يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ذلكم الله ربكم له الملك والذين تدعون من دونه ما يملكون من قطمير। दाख़िल थो करे राति खे ॾींहं में ऐं दाख़िल थो करे ॾींहं खे राति में, ऐं मुसख़र कयईं सिज ऐं चंड खे, हर हिकु हले थो पंहिंजी मंज़िल मुक़ररु ॾांहुं। तव्हांजो अलाह ई तव्हांजो रब आहे, उन जे लाइ हुकूमत ऐं कुदरत आहे, ऐं जिन खे तव्हां सॼो था अलाह खां सवा उहे न आहिनि हिकु ज़रे बराबरि बि इख़्तियार रखंदड़ मालिक। हिन में जेको अलाह साईं फरमाए थो साईं त ज़ालिकुम अल्लाह रब्बुकुम लहुल मुल्क, माना सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे। ठीकु आहे, चए थो मूंखां घुरो, पर जेकॾहिं मूंखे छॾे वलज़ीन तदऊन मिन दूनिही, जेकॾहिं तव्हां अलाह खां सवाइ ॿियनि खे था सॼो त मां यमलिकून, मतलब कितमीर लफ़्ज़ जी माना आहे खखड़ीअ जे मथां जेका खल हूंदी आहे, त रब चए थो त उहे खखड़ीअ जे खल जी बि प्रॉपर्टी तव्हांखे नथा ॾेई सघनि, छाकाणि प्रॉपर्टी सॼी अलाह जी आहे, त माना अलाह खां घुरो। ऐं हिन में हिकिड़ो इल्मी नुक़्तो बि आहे, जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त मिन दूनी ही ज़मीर वाहिद आहे, जेकॾहिं ॿ हुजनि हा न त मिन दूनी हिमा, जीअं आम तौर ते माण्हू चवंदा आहिनि अलाह जो रसूल कंदो त थी पवंदो, ऐं जेकॾहिं ॿ टे हुजनि त मिन दूनी हिम। हिन जॻह ते फरमाई जिन खे बि तव्हां अलाह खां सवा, हिक खां सवा था सॼो। इन जे करे असांखे जुग आहे त पंहिंजे रब खां ई दुआ घुरूं, पंहिंजे रब जी बंदगी। साईं ब्रेक वठूं था, इंशाल्लाह गॾु रहो। केॾो हिकिड़ो मज़ेदार डिस्कशन हले पियो थो, निज क़ुर पढ़ूं पिया था, अलाह साईं असां सां ॻाल्हाए पियो थो, ऐं तव्हां अलाह जी ॻाल्हि रमज़ान में ॿुधो पिया था। इन खां ॿियो नूर छा खपे। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान हली रहियो आहे, काल मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम हाजी साहब अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा वालेकुम सलाम। त घरवारी मुंहिंजी हुनखे शुगर बि आहे ऐं गॾु रोज़ा बि रखे थी, पोइ इंसुलिन जेका लॻाइणी पइजी थी वञे का उहो रोज़े में या वज़ू में लॻाए सघिजे थी? इन जो बि इलाही हिकिड़ो अर्ज़ो अव्हां खां पुछणु। लॻाए सघिजे थी ऐं जेकॾहिं अहिड़ी शदीद ज़रूरत महसूस थिए त लॻाए सघिजे थी। हा, ऐं बाक़ी लेकिन रुॻो उहा नाफ़ में डायरेक्ट न लॻाइणु खपे, उन जो वरी पोइ डॉक्टर सां मशवरो कजे। जीअं ॾौरे में या कंहिं अहिड़ी जॻह ते नस में जेकॾहिं दवा डायरेक्ट पेट में पहुचे थी त पोइ उहा रोज़े जे लाइ काते आहे नाक़िस आहे। ॾस जेका वरी पेट में बि सुई लॻे थी न त आंड्रा खाधो त आंड्रा आहिनि न, उन खां ॿाहिरि त जेरा आहिनि बुकियूं आहिनि, उनजो आंड्रनि सां तइलु कोन्हे, आंड्रे में त वेंदी बि कान। ऐं ॿी ॻाल्हि त हुन में आहे त उहा शइ लॻाइणु जंहिंसां हिनखे कुवत मिले, जीअं ग्लूकोस जी ड्रिप लॻाइणु, इहे माना आहे खाधो। पर जेकॾहिं तव्हां सुई हणो था जेसि ताईं आंड्रे में न वेंदी, इहा मादे में वञे ई कान थी। खाधो मादे में आहे। जी साईं। إن تدعوهم لا يسمعوا دعاءكم ولو سمعوا ما استجابوا لكم ويوم القيامة يكفرون بشرككم ولا ينبئك مثل خبير। जेकॾहिं तव्हां इन्हनि खे सॼो बि अलाह खां सवा जिन खे बि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे सॼो बि त उहे तव्हांजे सॾ खे कोन ॿुधंदा, ऐं जेकॾहिं ॿुधनि बि सही त तव्हांखे जवाबु कोन ॾेई सघंदा, ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हांजे इन शिरकिया अक़ीदे जो इनकार कंदा। ऐं अहिड़ी ख़बर तव्हांखे अलाह खां सवाइ ॿियो को ॾेई सघे थो? साईं मां थोरो हाणे ॾिसो न, जेको पहिरीं हिन जो हिसो आहे त इन तदऊहुम ला यस्मऊ दुआकुम, असां तव्हांखे ॿुधायो त जेके बि अलाह जा वली बुज़ुर्ग आहिनि उहे हिन वक़्तु जन्नत में आहिनि, हिन बाडी में न आहिनि पर अछनि पखियुनि में आहिनि। हाणे उते ई इहो सते आसमान थिया, तव्हां हितां सॾींदो आवाज़ु वेंदो ई कोन्हे। जीअं मूं कल्ह ॾिसियो त जेकॾहिं केरु सिज ते वेठो हुजे त मां हितां सॾु कयां त उहो जेकॾहिं सॾु विच ते रुकिजे न त 15 सालनि में पहुचंदो। वरी चए थो वलो समियूं मस्त जाबू लकुम, माना इन्हनि जे हथ में पावर कोन्हे। रब चए थो सभु शइ मुंहिंजी आहे, मुंहिंजी शइ कीअं तव्हांखे खणी ॾींदा। ऐं वरी यौमल क़ियामत यकफुरून बि शिरकुकुम, माना अलाह खां सवाइ ॿिए खे सॾणु शिरक आहे। त उहे अलाह जा वली बुज़ुर्ग त चवंदा बाबा इहो पंहिंजो इहो त तव्हां ग़लति कमु कयो, तव्हां शिरक कयो। उहे पाण चवंदा तव्हां शिरक कयो आहे। ऐं जेको आख़िरी जेका तव्हां ॻाल्हि सुठी ॿुधाई, वला युनब्बिउक मिस्लु ख़बीर, अलाह चए थो इहे अंदर जूं ख़बरूं आहिनि, ग़ैब जूं ख़बरूं, अलाह खां सवाइ ॿियो केरु ॾींदो तव्हांखे? इहा ख़बर जेका त नथो पहुचे, हुनजो कमु नथो थिए, आवाज़ु कोन थो वञे, हुनजे हथ में कुझु कोन्हे को, इहो शिरक आहे। इहो किथां इंफॉर्मेशन? अलाह चए थो अलाह खां सवाइ तव्हांखे ॿियो केरु ॾींदो। जी साईं। يا أيها الناس أنتم الفقراء إلى الله والله هو الغني الحميد إن يشاء يذهبكم ويأتي بخلق جديد। ऐं इंसानो, तव्हां मोहताज हो अल्लाह ॾांहुं, ऐं अल्लाह ई बेपरवाह तारीफ़ुनि वारो आहे। जेकॾहिं चाहे तव्हां सभिनीनि खे ख़तमु करे छॾे ऐं वरी बि नई मख़लूक पैदा करे वठे। जी सही आहे। अॻिते हिन जो शाह जो शेर आहे हिन ते त तव्हां फ़क़ीर आहियो त चए थो शाह साहिबु त जेकी मंझ जहां सो तारीअ तॻे तुंहिंजी, लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदुल छुटा आऊं न को फेरो कजु फज़ल जो। माशाअल्लाह। जी साईं। अल्लाहुम्मा अंतल गनी व नहनुल फुक़रा। असां सभु रब ॾांहुं मोहताज आहियूं ऐं अल्लाह बेपरवाह। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मिस्र मां निकिरी करे मदियन पहुतो हो, उन वक़्तु चयो हुई रब्बि इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर। इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेको माण्हू रिज़्क़ जे मामले में, पंहिंजे कस्बे माश में परेशान हुजे, घर जे मामले में परेशान हुजे, या उन सां गॾोगॾु रिश्ते जे मामले में परेशान हुजे, हीउ अहिड़ो वज़ीफ़ो आहे जेकॾहिं हिन खे चवे घर बि मिलंदुसि, ज़र बि मिलंदुसि, नौकिरी टोकिरी सभु मिली वेंदुसि। पर मूसा अलैहिस्सलाम जो कमाल ॾिसो न, छा थो चवे? छा आहे त मूसा अलैहिस्सलाम खां अलाह हिकिड़ो नेक कमु करायो, माइन जूं ॿकरियूं प्यारी। अलाह खे चए थो अलाह साईं मां त पिनू आहियां, पिना थो त तूं मूंखां अहिड़ा ख़ैर जा कम कराए। सुभान अल्लाह। इहो ई पियो चईंसि त मां फ़क़ीर आहियां हिननि जे लाइ, त तूं मूंखां कमु कराए नेकीअ जा। बिल्कुलु। हा साईं। وما ذلك على الله بعزيز। ऐं
नाहे को बि अल्लाह तबारक व ताला जे फ़ैसिलनि ते त पंहिंजो इख़्तियार हलाए ولا تزر وازرة وزر أخرى وإن تدع مثقلة إلى حملها لا يحمل منه شيء ولو كان ذا قربى ولا تزر وازرة وزر أخرى ऐं को बोझ वज़न खणंदड़ ॿिए जो वज़न न खणी सघंदो ऐं जेकॾहिं को कंहिंखे सॾे बि सही पंहिंजे वज़न खाइण जे लाइ क़यामत जे ॾींहुं त उहो हुनजो वज़न मां कुझु बि कोन वठंदो अगरचे हुनजो क़रीबी रिश्तेदार ई छो कोन हुजे। हाणे ॾिसो न इन में इन जो मतिलबु आहे त ॾिसो हिकिड़ो एराफ़ जो मैदान आहे साईं, जी उन्हीअ ते उहे माण्हू वञी वेठा आहिनि जिन जी नेकियूं ऐं बदियूं बराबरि बैलेंस आहिनि। हिकिड़ी नेकियूं जन्नत वञनि हा, हिकिड़ी बदी जहन में। किरोड़े साल वेठा हूंदा पिया ताड़ींदा पिया ॾकंदा, कॾहिं अचनि अलाह सी असांखे जन्नत ॾिजांइ हेॾे जहनम न मोकिलिजांइ एराफ़ वारा। त आख़िर ॿुधायो त हिकिड़े जे मथां जेकॾहिं गुनाहनि जो ॿार ऐं माउ अचनिसि त मां हिकिड़ी रुगो मूंखे नेकी ॾे त मां जन्नत वञा, ॾींदी कोन्हे। उहा ॻाल्हि पई थी हले। त हिते जेको ई माण्हू चवनि था साईं भले केॾो बि मेरो हुजे, पाणी मेरो हूंदो बाहि विसाईंदो, साईं जे पोयां लॻो साईं पाण ई चढ़ायूं, इहो धोखो आहे। ॾिसो न मां त ईअं चवंदो आहियां त पोइ माना साईं माना पुलिस राति बि कोन गुज़ारींदो, हिसाब किताब कोन कराईंदो, चवंदो पुट हल तोखे मां भित थो टिपायां जन्नत जी। ॿियो त को तरीक़ो मूंखे नज़र ई कोन थो अचे कीअं पहुचाईंदो जन्नत में। जी साईं। إنما تنذر الذين يخشون ربهم بالغيب وأقاموا الصلاة ومن تزكى فإنما يتزكى لنفسه وإلى الله المصير। बेशक उहे माण्हू जेके डिॼनि था अलाह तबारक व ताला खां बिन देखे बग़ैर ॾिठे ऐं निमाज़ क़ाइमु था कनि, ऐं वमन तज़क्का जेको माण्हू सुधरियो बेशक उन जे नेक थियण जो फ़ाइदो उनखे ई मिलंदो ऐं अलाह जे तरफ़ ई सभिनीनि खे फिरी करे वञिणो आहे। हे जेको साईं चए त अलाह खां डिॼनि बिल ग़ैब में, इन जो मतिलबु सिर्फ़ु एतिरो आहे त ईअं न चवे त मूंखे अलाह अॻियां अचे मूंसां ॻाल्हाए, बल्कि अलाह जी कारीगरी ॾिसी अलाह जो कुदरत जो निज़ाम ॾिसी डिॼणु शुरू करे त वमा ख़लक़्त हाज़ा बातिला फ़क़िना अज़ाबन नार। सुभान। हूअं बि अलाह तबारक व ताला जी नाफ़रमानी खां इंसान खे जलवत में ख़लवत में हर वक़्तु डिॼणु खपे, हर एतबार सां। ईअं न आहे त हिकिड़ो गुनाह आहे ऐं माण्हुनि जे अॻियां करण खां शर्माया थो, हिन वक़्तु मोबाइल में माण्हू गुनाह थो करे ऐं इहो ॾिसे त पंहिंजो उनजो रब हुनखे ॾिसे थो। जॾहिं इंसान जे अंदरि इहा शइ पैदा थी पवंदी पोइ हू तक़वा जी मंज़िलूं तय कंदो। وما يستوي الأعمى والبصير ولا الظلمات ولا النور ولا الظل ولا الحرور। साईं काल आयल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं मुंहिंजा साईं अर्ज़िया त जेकॾहिं औलाद पुट रोज़ो बि रखे, नमाज़ूं पढ़े ऐं वालिद जी इज़त न करे त उन रोज़े जी अहमियत केतिरी आहे, इहो थोरो रज़ाक सां ॿुधाईंदा ऐं टीवी ते वधीक अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में वाज़े फरमायो आहे त वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, पंहिंजे पीउ माउ जे अॻियां इंतिहाई अदब सां बीहो ऐं हां हूं करे उन्हनि खे जवाबु न ॾियो ऐं उन्हनि खे झिणकियो न, ऐं वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, ऐं जेकॾहिं उहे हिन दुनिया में न रहनि त उन्हनि जे लाइ दुआ कयो। लिहाज़ा पीउ माउ जो नाफ़रमान शख़्स उहो वॾो गुनाह थो करे। बाक़ी रहियो इहो त आया उनजो रोज़ो थींदो, निमाज़ थींदी या कान थींदी, रोज़ो अलॻि अमल आहे, उहो अलाह तबारक व ताला जो जेको फ़र्ज़ु आहे उहो अदा थी वेंदो, निमाज़ हुनजी अदा थी वेंदी। लेकिन जेका शइ असुलु आहे पीउ माउ जी फर्मा बरदारी, उन जी कमी जे करे क़ुरान पाक में बारी ताला फरमाया इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, निमाज़ बेहयाई बुराई खां रोके थी। पीउ माउ जी नाफ़रमानी वॾी बुराई आहे, इन जे करे उनखे पंहिंजी निमाज़ुनि जो बि जाइज़ो वठणु खपे ऐं जेकॾहिं चङा कम करे थो त असुलु चङो कमु पीउ माउ जी फर्मा बरदारी आहे, उहा बि करणु खपेसि। अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ करे। जी साईं। ऐं नथो बराबरि थी सघे। वरी ॿी बि काल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं मुंहिंजा साईं सुवाल पुछो। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे त इबादत पंहिंजी जाइ ते इंसान करे थो, हिकिड़ा माण्हू इंसानियत जी ख़िदमत कनि था त उन में सवाबु छा में वधीक आहे? इंसानियत जी ख़िदमत करणु भली ॻाल्हि आहे,
रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ला यरहमुल्लाहु मन ला यरहमुन नास, जेको अल्लाह जी मखलूक माण्हुनि ते ऐं मखलूक ते रहम न करे अल्लाह उन्हनि ते रहम कोन कंदो। लेकिन जेको फ़र्ज़ आहिनि निमाज़ूं आहिनि, हिकिड़ो माण्हू चए त आउं ख़ल्क़ जी ख़िदमत थो कयां, निमाज़ खां वधीक इहो सवाबु आहे। हिकिड़ो डॉक्टर वेठो आहे, उहो माण्हुनि जी तबियत चेक थो करे, ॾिसे थो, चए थो इहो वधीक सवाबु आहे। न, डॉक्टरी पंहिंजी जॻह ते ज़रूरु हिकिड़ी ख़िदमत आहे। निमाज़ जो वक़्तु थी वञे त निमाज़ पढ़े, रमज़ान अचे त रोज़ा रखे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मख़लूक जी ख़िदमत करे थो ऐं फ़राइज़ छॾे थो ॾे त इहो माण्हू इंदल्लाह मुजरिम आहे। जी ही आयतूं सगोरियूं, आयत नंबर 19, 20, 21। हाणे ब्रेक में वञूं था, असां ब्रेक था वठूं, इंशाल्लाह वरी पोइ कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अज़मत रमज़ान में प्रोग्राम जारी आहे ऐं साईं मुफ्ती साहब जिन असांखे सूरतुल फातिर सम्झाए रहिया आहिनि। जी सर। सूरत फातिर जी आयत नंबर 19, 20, 21 जी तव्हां तिलावत समात फरमाई आहे। बारी ताला हिन में हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे ऐं मिसाल ॾेई ॿुधायो अथसि त ऐं नथो बराबरि थी सघे अंधो ऐं ॾिसंदड़ ऐं न ऊंदाही ऐं न रोशनी ऐं न उस ऐं सायो, याने पाछो ऐं उस, इहे बराबरि न थियूं थी सघनि। अलाह तबारक व तआला फरमायो त नेकी करण वारो ऐं बदी करण वारो इहे कीअं बराबरि थींदा, मुस्लमान मोमिन ऐं मुशरिक इहे कीअं बराबरि थींदा। अॻिते वरी अचे पियो वमा यस्तविल अहयाउ वलल अमवात इन्नल्लाह युस्मिउ मन यशाउ वमा अंत बिमुस्मिइन मन फिल क़ुबूर इन अंत इल्ला नज़ीर। ऐं नथो बराबरि थी सघे ज़िंदा ऐं न मुअल, बेशक अल्लाह तबारक व तआला ॿुधराए थो जंहिंखे चाहे ऐं तव्हां नथा ॿुधराए सघो उनखे जेको क़ब्र में आहे। ए पैगंबर, तव्हां त वाज़िह अल्लाह जे पैगाम जी हक़ीक़त ॿुधाईंदड़ ऐं ड्रिज जेको आहे सो जहन्नम जे अज़ाब खां आगाह कंदड़ आहियो। हिते जेको अलाह ताला फरमाए थो त हाणे हिकिड़ो माण्हू जहिड़ो आहे त आम्हूं साम्हूं वेही जीअं असीं पाण में ॻाल्हायूं था, लेकिन मौत वारे जी सिचुएशन ई ॿी थी वई आहे, इक्वेशन ई डिफरेंट आहिनि। अलाह चए थो मां मोल जो जिथे बि रूह आहे, जेकॾहिं नेक आहे त जन्नत में आहे, त आउं मैसेज उनखे पहुचाए सघां थो। मिसाल तौरु जेकॾहिं असां क़ब्रिस्तान में वही चवंदा अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर, त इहा दुआ आहे, उहा अलाह उनखे उनजो सवाबु ॾिए थो, पहुचाए थो। हू वालेकुम सलाम बि कंदा पर असां ते आवाज़ु कोन थो अचे। साॻिए में असीं उन लाइ दुआ घुरऊं त अलाह उनखे पहुचाए थो। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मोलनि ताईं आवाज़ु पहुचाईंदुसि, तव्हां नबी थी बि कंहिं मोल ते आवाज़ु नथा पहुचायो। हा, किथे अल्लाह साईं एक्सेप्शन करे थो कंहिं में मौजज़े तौरु, त ॿी ॻाल्हि आहे। हाणे अल्लाह जे नबीअ खे चए थो तव्हां मोल ताईं आवाज़ु न पहुचाए सघंदव, त असां कहिड़े दर्जे जा आहियूं। जी साईं। इन्ना अरसलनाका बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व इन मिन उम्मतिन इल्ला खला फीहा नज़ीर। बेशक असां तव्हांखे मोकिलियोसीं दीन हक़ ॾेई करे, ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़, ऐं का बि उम्मत अहिड़ी कान गुज़री आहे जंहिं में को पैगंबर न आयो हुजे। وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدْ كَذَّبَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ جَاءَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ وَبِالزُّبُرِ وَبِالْكِتَابِ الْمُنِيرِ। ऐं जेकॾहिं तव्हांखे कूड़ो चवनि, पोइ तहक़ीक़ कूड़ो चयो उन्हनि खे बि जेके इन्हनि खां पहिरियां गुज़रिया। आया इन्हनि वटि रसूल वाज़िह मौजिज़ा ऐं वाज़िह दलील वठी करे, ऐं किताब ऐं सहीफ़ा वाज़िह। ثم أخذت الذين كفروا فكيف كان نكير। पोइ मूं वरितो काफ़रनि खे अज़ाब सां, पोइ ॾिस त कीअं रही मुंहिंजी पकड़। ألم تر أن الله أنزل من السماء ماء فأخرجنا به ثمرات مختلفا ألوانها ومن الجبال جدد بيض وحمر مختلف ألوانها وغرابيب سود। छा तो न ॾिठो आहे
बेशक अल्लाह तबारक व ताला आसमाननि तां पाणी लाथो, पोइ असां कढूं था उन जे ज़रिए मुख़्तलिफ़ मेवा, उन्हनि जा रंग मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं पहाड़ उन्हनि में सफ़ेद ऐं ॻाढ़ा, ऐं उन्हनि जा रंग आहिनि मट मट, ऐं उन्हनि में इंतिहाई गहरा सियाह बि आहिनि. وَمِنَ النَّاسِ وَالدَّوَابِّ وَالْأَنْعَامِ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهُ كَذَلِكَ إِنَّمَا يَخْشَى اللَّهَ مِنْ عِبَادِهِ الْعُلَمَاءُ إِنَّ اللَّهَ عَزِيزٌ غَفُورٌ. ऐं माण्हुनि में बि ऐं जानवरनि में ऐं चौपायनि में मुख़्तलिफ़ उन्हनि जा रंग आहिनि. अहिड़े ई नमूने सां बेशक अल्लाह खां डिॼनि था उहे जेके उन जा ॿाना, उन्हनि में बेशक अल्लाह जो ख़ौफ़ रखनि था उन जे ॿाननि में जेके अहले इल्म आहिनि. बेशक अल्लाह तबारक व ताला ग़ालिब बख़्शींदड़ आहे. हिन में जेको अहले इल्म आहे इहो इन जी वसी माना आहे. मां कल्ह पे पढ़ियो त जॾहिं इहो सेल टेक्नोलॉजी वायरस ऐं उन जे जेके एंटीबॉडीज़ ठाहिनि पिया, त उते मूं ॾिठो त केतिरा वॾा साइंटिस्ट जॾहिं उन सेलनि जी स्टडी कई त पहिरीं अथीस ठाह, पोइ ॾिसी चवणु लॻा त न हे ख़ालिक़ आहे जंहिं हिन शइ खे अहिड़े नमूने सां डिज़ाइन कयो आहे. त जेको माण्हू जंहिं बि फील्ड में जेॾो इल्मु हासिलु कंदो अल्लाह जी कुदरत जे साम्हूं अची वञे, चाहे जियोलॉजी हुजे, चाहे बॉटनी हुजे, एनाटॉमी हुजे, इल्मु हुजे, क़ुर ते गौर करण वारा आलिम, इहे सभई आलिम जेकॾहिं पंहिंजी ज़हानत इस्तेमालु कंदा त रब साम्हूं नज़र ईंदा. सही. إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور. बेशक उहे माण्हू जेके पढ़नि था अल्लाह जे किताब खे ऐं निमाज़ क़ाइमु था कनि ऐं ख़र्च कनि था उन माल मां जेको असां हिननि खे ॾिनो आहे, पोशीदा ऐं ज़ाहिर ज़हूर, ऐं उमीद रखनि था अहिड़े वापार ऐं तिजारत ऐं नफ़े जी जेको कॾहिं बि ख़राबु थियण वारो ऐं नुक़सान वारो कोन्हे. لِيُوَفِّيَهُمْ أُجُورَهُمْ وَيَزِيدَهُمْ مِنْ فَضْلِهِ إِنَّهُ غَفُورٌ شَكُورٌ. सुभान अल्लाह. तव्हां त बदिलो ॾे पूरे जो पूरो उन्हनि जे अमल जो ऐं वधारे करे ॾे उन्हनि खे पंहिंजी अता सां, बेशक उहो बख़्शींदड़ वॾो क़दर करण वारो आहे. والذي أوحينا إليك من الكتاب هو الحق مصدقا لما بين يديه إن الله بعباده لخبير بصير. सुभान अल्लाह. तव्हां जेकॾहिं गौर कंदा त अल्लाह तबारक व ताला जो बाबरकत नालो तव्हांखे तक़रीबन जा बजा ॾिसणु ईंदो, ऐं उहो ज़ात ऐं उहो ई आहे कि असां वही कईसीं तोॾां ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब में यानी क़ुर, ऐं इहो ई हक़ आहे जेको तस्दीक थो करे उन्हनि किताबनि जी जेके हिन खां पहिरियां आहिनि. बेशक अल्लाह ई पंहिंजे ॿाननि खां ख़ूब आगाह ॾिसंदड़ आहे. अल्लाह खां का शइ पोशीदा कान्हे, असांजे हर कौल खे ॿुधे थो, असांजे हर कौल खे ॾिसे थो. ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير. पोइ वरी असां वारिस कयोसीं किताब जो उन्हनि माण्हुनि खे जिन खे असां चूंडियोसीं पंहिंजे ॿाननि मां. पोइ उन्हनि में कुझु आहिनि जेके पंहिंजे मथां ज़ुल्म था कनि, ऐं कुझु आहिनि जेके म्याना रहनि, ऐं कुझु उहे आहिनि जेके नेकिन ॾांहुं डोड़नि था अल्लाह जे हुकुम सां, ऐं इहो ई वॾे में वॾो फज़ल आहे. हिते जेके टे कैटेगरियूं बयानु कयूं आहिनि त क़ुर में बि अचे थो न, साबिकून व साबिकून उलाइकुमुल मुकरमून, वरी असहाबुल यमीन वर असहाबुल शिमाल. सो साबिकून उहे आहिनि जेके ज़िक्र थो थिए थो जेके ख़ैर ख़ैरात में देरि नथा कनि. मिसाल तौरु कंहिं माण्हूअ खे ख़ैरत ॾियणी आहे न, पोइ उनखे डिले नथा कनि, ऐं नेकीअ जे कम में निमाज़ में सभिनी में अॻु था पहुचनि. इहे अलाह जा मुकरमीन, ऐं इन्हनि जे लाइ जन्नत हिकिड़ी स्पेशल ठहियलु आहे. वरी बि असहाबुल यमीन माना असां जहिड़ा खुथल, कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे, पर मिड़ई अलाह जे कॾहिं फज़लु करे छॾे, माफ़ी करे, माना थोरी दरगुज़र करे, त उन्हनि जी बि आहे जन्नत, पर उन्हनि जो दर्जो थोरो घटि आहे. ऐं ॿियो वरी ज़ालिमुल नफ़्सी असहाबुल शिमाल,
इहे खाॿे पासे वारा हूंदा। इहे टे ग्रुप क़ुर में वाज़ह आहिनि, उन्हनि जी तफ़सीलूं बि आहिनि, बल्कि असाब यमीन ऐं साबिक़ून जी जन्नत जी तफ़सील बि ॾिनल आहे। सूरत वाक़िया जे अंदरि ऐं सूरत इंशिक़ाक़ में बारी ताला ईअं फरमायो त जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी त उन वक़्तु इब्तिदा में कैटागरियूं जेके तक़सीम थींदियूं, हिकु त परे खां आवाज़ु थींदो वमताज़ुल यौमा अय्युहल मुजरिमून, उन खां पोइ नामा अमाल मिलंदा, फअम्मा मन ऊतिया किताबहू बियमीनी फसौफ़ युहासबु हिसाबन यसीरा। साईं ब्रेक वठूं था, ब्रेक खां प्रोग्राम खे इंशाअल्लाह जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज़मत रमज़ान प्रोग्राम में हाज़िर आहियूं। जी सर। जन्नात अदनिन, जन्नात माना बागात, अदनिन रहण जा, यदखुलूनहा दाख़िल थींदा उन्हनि में, युहल्लौना पाराया वेंदा, फीहा उन जन्नत में, मिन असाविर कंगण, मिन ज़हबिन सोन जा, वलोलोआ ऐं मोतियुनि जा, ऐं उन्हनि खे लिबास ढकायो वेंदो रेशम जो। वक़ालु अल्हम्दुलिल्लाह, ऐं उहे चवंदा इन्हनि नेमतुनि खे हासिल करण खां पोइ सभु तारीफ़ूं अलाह जे लाइ आहिनि। अल्लज़ी, जंहिं ज़ात, जेका ज़ात अज़हब अनल हज़न, जेको असांजे हिननि सभिनी ग़मनि खे जंहिं दूर कयो, बेशक इन रब्बना, असांजो परवरदिगार, लग़फ़ूरुन, अलबत्ता बख़्शींदड़, शकूरुन, क़दरदाना, जिन असांजे थोरड़नि अमलनि ते असांखे हेॾो इनाम ॾिनो। सुभान अल्लाह। अल्लज़ी अहलना, उहा ज़ात जंहिं असांखे जॻहि ॾिनी पहुचायो अहिड़े दाइमी घर में, उन जी महिरबानी सां, जिथे असांखे का थकान कान, का परेशानी न पहुचे। ला यमस्सुना फीहा नसबुन, जंहिंमें असांखे का परेशानी कान, वला यमस्सुना फीहा लुग़ूब, जंहिंमें असांखे कंहिं क़िस्म जी का बि परेशानी या तकलीफ़ कान पए, माना पकी पकाई मिले। पकी पकाई मिले। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुजा। साईं लाका साहब। जी जी। साईं अर्ज़ आहे, हा, हिकु शख़्स आहे, उहो ज़्यादतियूं करे थो, हिकु ज़्यादती कई अथसि, ॿी ज़्यादती कई अथसि, टीं ज़्यादती कई अथसि, चौथीं ज़्यादती कई अथसि। असां सब्र कयो था, हाणे असां इंतकाम माना अंदरि असांजो ॻरी चुको आहे, हाणे एतिरो असांजी दिलि में इंतकाम जी बाहि, छा अञा सब्र कयूं छा, की असां अञा अलाह ताला ते छॾे ॾियूं? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमायो आहे त अन नफ्स बिन नफ्स वल ऐन बिल ऐन वल अनफ बिल अनफ वल उज़न बिल उज़न, ऐं जेकॾहिं तव्हां दरगुज़र कंदो, माफ़ कंदो, त इन खां वधीक तव्हां बदिलो पाईंदो। तव्हां हिकु स्टेट में रहो था, लिहाज़ा तव्हां क़ानूनी तौर ते उन ज़्यादतियुनि जो तदारुक करण जी कोशिशि कयो, पंहिंजे हथ में पाण हथियार न खणो, इन में तव्हांखे परेशानी थींदी। लिहाज़ा इन में को बि शक कोन्हे, जेकॾहिं 4 खां 5 खां 10 ज़्यादतियूं बि थी पवनि ऐं तव्हां अलाह जी रज़ा लाइ दरगुज़र कंदो ऐं रब खां इन जी बहितर बदिले जी उमेद रखंदो, त अलाह ॾींदो। लेकिन मुल्क में ज़रूरु देरि आहे, अंधेर कोन्हे। जेकॾहिं कानून खे तव्हां खड़कायो त अलाह करे त उनजो को तदारुक तव्हांजो थी पवे, लेकिन पंहिंजे रब खां ज़रूरु दुआ घुरो। अलाह तबारक व ताला इन माल उसरी युसरा, ॾुखियाइनि खां पोइ आसानियूं कंदड़, रब साईं तव्हांजूं सभु तकलीफ़ूं दूर कंदो। वल्लज़ीन कफ़रू लहुम, ऐं उहे माण्हू जिन कुफ़ुर कयो, लहुम उन्हनि जे लाइ नारुन, बाहि आहे जहन्नम जी, ला युक़ज़ा अलैहिम, न त उन्हनि ते मौत जो फ़ैसिलो थींदो, फयमूतू, त उहे मरी वञनि, वला युख़फ़फ़ अन्हुम, ऐं न त हल्को कयो वेंदो उन्हनि जे मथां मिन अज़ाबिहा, उन बाहि जे अज़ाब खे। कज़ालिक, अहिड़े ई नमूने सां, नजज़ी कुल्ल कफ़ूर, असां बदिलो ॾींदासीं हर नाशुक्रे, हर काफ़िर खे। वहुम यस्तरिख़ून फ़ीहा, ऐं उहे उन में दाहूं कंदा, रब्बना, ऐं असांजा रब, अख़रिजना, असांखे कढ, नामल सालिहन, असां वञी नेक कम कंदासीं, ग़ैर अल्लज़ी कुन्ना, उन्हनि खे छॾे जेके असां पहिरियां दुनिया में कयासीं। बारी ताला फरमाईंदो, अवलम नुअम्मिरुकुम, छा मूं तव्हांखे ज़िंदगी कान ॾिनी, मा यतज़क्करु फ़ीहि, जो तव्हां उन में सम्झी वञो हा, मन तज़क्कर, उहो माण्हू जेको सम्झणु चाहे, नसीहत वठणु चाहे, उनखे नसीहत मिले, ऐं वजाकुमुन नज़ीर, तव्हां ॾांहुं ॾेजारींदड़, तव्हां ॾांहुं नबी आया। नबियनि जी जेका सिफ़त नज़ीर आहे, इन मां मुराद ईअं न आहे त कंहिंखे ख़ौफ़ नाफ़रमाननि ते अलाह जे अज़ाब खां आगाह कंदड़। फ़ज़ूकू, पोइ हुकुम थींदो, हाणे चखियो तव्हां अज़ाब, फमा लिज़ालिमीन, नाहे को बि ज़ालिमनि जे लाइ मिन नसीरिन, मदद कंदड़। इन ते 2 ॾींहं पहिरियां साईं लाखे साहिब सां जी हिन में
हाणे हू थो चए न त असांखे हाणे ई कढो सेकंड चांस जो, त अलाह थो चए त हे जो तोखे हेॾी उमिरि मूं ॾिनी, त हे बि हदीस शरीफ़ में अचे थो, मुस्नद अहमद जी हदीस शरीफ़ आहे, लक़द अज़रल्लाह इला अबदिन अहयाउ हत्ता बलग सित्तीन व सबईन सना। अल्लाह ताला जंहिंखे 60-70 साल उमिरि ॾिनी आहे उन्हीअ जो इहो उज़ुर क़बूल कोन पवंदो, त हाणे ॿियो चांस ॾियो, इहो ॿियो चांस जो उज़ुर क़बूल न पवंदो, जेको आहे सो अल्लाह ताला जो क़बूल उज़ुर न कंदो। 3 दफ़ा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी उन में जीअं तव्हां उन ॾींहुं ॿुधायो पियो त जीअं हाणे असां का बि जिन्स ॾिसंदा आहियूं त सॼियूं ॿोरियूं कोन खोलींदासीं, Yes. बसि लप ॾिसी करे, हा। त हाणे इन में 60 सालनि में जेकॾहिं चङो थिए हा त थी वञे हा। बिल्कुलु, माना इहा असां 60 साल असांजी अणखुट ज़िंदगीअ जी लप आहे। जी। हालांकि हाणे इहो जेकॾहिं इन लप ते महिनत कजे, इन मां गंदु कढिजे, सफ़ाई कजे, पंहिंजी तबियत सुठी कजे, लप सुठी थी पवे, त ख़रबनि जी ज़िंदगी ओड़ी थी पवे। सुभान अल्लाह। माशाअल्लाह सही। जी इन्नल्लाह आलिमु ग़ैबिस समावात, बेशक अल्लाह तबारक व तआला ही आसमाननि जे ग़ैब खे थो ॼाणे। हाणे ॾिसो हिते लिखियलु आहे इन्नल्लाह वर रसूल आलिमु ग़ैबिस समावात, हर जॻह ते क़ुर हीअं थो चए, निज क़ुर तव्हांजे अॻियां खुलियो पियो आहे। ॾिसो बेशक अल्लाह हुई, हिते इन हर्फ़ तहक़ीक़ अहले इल्म ॼाणनि था त इहो हसर जी माना लाइ ईंदो आहे। बेशक अल्लाह हुई आसमाननि जे ग़ैब खे ॼाणे थो ऐं ज़मीननि जे राज़नि खे, इहे त पंहिंजी जॻह ते, बेशक उहो अल्लाह ॼाणे थो जेको कुझु सीननि में। या हिते जेको ग़ैब में जेको माण्हू मिक्स करे था वञनि न, हिकिड़ो त ग़ैब आहे, मिसाल अल्लाह ताला वही मोकिली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो त ग़ैब जो इल्मु हो, हे क़ुर ग़ैब, इनखे अंबाउल ग़ैब चए थो। हा अंबाउल ग़ैब। अंबाउल ग़ैब। हाणे ॿियो आहे त सुभाणे छा थींदो, जी असल उहा ॻाल्हि आहे ग़ैब जी, उहा अलाह खां केरु कोन थो ॾेई सघे। तव्हां किथे मरंदव, किथे खाईंदव, तव्हांखे छा थींदो, अलाह सां ख़बर वमा आहे। तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन हा, तमूत। बस। सही ॻाल्हि। इहो ग़ैब अलाह ताला कंहिंखे कोन ॾिनो आहे। हा, सूरत लुक़मान जी आख़िरी आयत आहे जेका तव्हां पढ़ो पिया, इन्नल्लाह इंदहु इल्मु अस्साअह व युनज़्ज़िलुल गैथ व यअलमु मा फिल अरहाम वमा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा। ठीकु आहे, हलो। हुवल्लज़ी जअलकुम, उहो ई अल्लाह आहे जंहिं तव्हांखे कयो आहे ज़मीन में नाइब ख़लाइफ़ फिल अर्ज़, फमन कफ़र फअलैहि कुफ़्र, पोइ जेको न अल्लाह जो इनकार कंदो, कुफ़्र कंदो, उन कुफ़्र जो वबाल उन ते पवंदो। वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इंद रब्बिहिम, ऐं काफ़रनि खे उन जो कुफ़्र उन्हनि जे रब वटि गुस्से ऐं कावड़ खां सवाइ ॿियो को बि फ़ाइदो नथो ॾे, नथो पहुचाए। ऐं वला यज़ीदुल काफ़िरीन कुफ़्रुहुम इल्ला ख़सारा, ऐं काफ़रनि जो कुफ़्र उहो उन्हनि खे नुक़सान में वधाईंदो, को फ़ाइदो कोन ॾींदो। कुल अराइतुम, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ भला ॾिसो त सही, तव्हांजा जेके शरीक आहिनि जिन खे तव्हां अलाह खे छॾे करे सॼो था, हाणे हिते अलिफ बा ता सां कंहिंजो कोन्हे, अलाह खां सवा, अरूनी भला मूंखे ॾेखारियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़, इन्हनि ज़मीन में का शइ पैदा कई आहे, अम लहुम शिरकुन फिस समावात, या उन्हनि जी का अलाह सां शराकत या उन सां को हिसेदारी आहे आसमाननि में, अम आतईनाहुम किताबन, या उन्हनि खे असां को अहिड़ो किताब, को सिको, को दस्तावेज़ ॾिनो आहे, एग्रीमेंट जंहिंजे वो पंहिंजो उहो हथ में खयों था हलनि, जंहिंजे बुनियाद ते हू दावा दावा था। अला बईनतन मिनहु, असां कमु था कराए ॾियूं। जी। बल ई यइदु ज़ालिमून, न ईअं कोन्हे, बल खां पहिरियां ला, यानी ईअं कोन्हे, बल्कि ज़ालिम हिक ॿिए खे दुखो था ॾियनि ऐं ठल्हा दिलासा था ॾियनि। यस, ॾोकड़नि जे लाइ। हा, हा, इहो धोखा था ॾियनि, हा बाबा तव्हांजो मां कमु थो कराए ॾियां। जी। इन्नल्लाह युमसिकु समावात, बेशक अल्लाह ई आहे जंहिं आसमान खे रोके रखियो ऐं ज़मीन खे थामे रखियो त कीअं पंहिंजी जॻह तां अॻिते पोइते न थियनि, ऐं जेकॾहिं इहे हिली बि पवनि त पोइ उन्हनि खे अलाह खां सवाइ को रोके बि कोन थो सघे। सही आहे न, हे जेकॾहिं टेबल मथे खणी छॾियूं त असां खां रुकंदी? न, हे ज़मीन टंगी बीठी आहे, चौधारी हवा अथसि, पोइ रब इहो फरमाए थो त इन्हनि खे मां झलियो बीठो आहियां, तॾहिं त चए थो त ला पंहिंजो इहो जेका न हिनखे निंड थी अचे, न हिनखे झुटको थो अचे, भला नोम, जेकॾहिं हिकिड़ियूं शयूं झलियो बीठो आहे, जे हुनखे निंड अचे त किरी पवंदो न शइ, त अलाह पर जेकॾहिं इहे किरनि हेॾियूं छिपूं त केरु हिनखे रोकींदो, इहो त अलाह साईं फरमाए। सही आहे, सुभान अल्लाह। ये सूरत फातिर वरी बि हिकु दफ़ो तव्हां पढ़जो त सही। ठीकु आहे, हल। इन्नहु बेशक अल्लाह कान हलीमन गफ़ूरन, वॾो बुर्दबार आहे, वॾो बख़्शींदड़ आहे, नाफ़रमाननि खे छॾे थो ॾे। 2 मिंट हली वठो। वाक़समू बिल्लाहि, ऐं कसम था खाइनि अल्लाह जा, ऐं पंहिंजे कसमनि खे पको कंदे जादा ईमान, लइन जाअहुम नज़ीरुन, जेकॾहिं अचे को अहिड़ो पैगाम ॾींदड़ रसूल, लयकूनुन अहदा मिन इहदल उमम, पहिरियुनि उम्मतुनि खां वधीक चङा थी पवंदा। फलम्मा जाअहुम नज़ीरुन, पोइ जॾहिं आयो उन्हनि वटि आख़िर ज़मा पैगंबर, मा ज़ादहुम इल्ला नुफूरा, इहे माण्हू
वरी बि पंहिंजे नाफ़रमानी ऐं इनकार में नफ़रत में टहण में। जी टहण में हा अवलम यसीरू छा उहे नथा हलनि ज़मीन में ॾिसनि कहिड़ो अंजाम थियो उन्हनि माण्हुनि जो फयंज़ुरू ॾिसनि कैफ़ कीअं थियो आक़िबत अंजाम अल्लज़ी उन्हनि माण्हुनि जो मिन क़ब्लिहिम जेके इन्हनि खां पहिरियां वकानू वाओ माना आई कानू हुया अशद मिनहुम उन्हनि खां वधीक ताक़तवर कुवतन वमा कान अल्लाह ऐं नाहे अल्लाह जो उनखे आजिज़ करे सघे उनखे का बि शइ मिन शइइन फिस समावात आसमाननि में वला फिल अर्ज़ न ज़मीन में बेशक उहो अल्लाह ई कान अलीमन क़दीरा ॼाणींदड़ कुदर रखंदड़ वलो युआखिदुल्लाह ऐं जेकॾहिं अलाह साईं माण्हुनि खे पकिड़े बिमा कसबू उन्हनि जे अमलनि ते त न छॾे मातरक अला ज़हरिया इन ज़मीन जी पुठीअ ते मिन दाबतिन को बि चवंदड़ फिरंदड़ वला कीअं आख़िरहुम लेकिन माण्हुनि खे वरी बि डर थो ॾे इला अजल मुसम्मन हिकु वक़्तु मुक़ररु ताईं फ़ैदा जा अजलहुम पोइ जॾहिं अची वेंदो वक़्तु मुक़ररु फ़इन अल्लाह कान बि इबादी बसीरा बेशक अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि खे ॾिसे थो उन्हनि जे साईं तव्हां चयो वक़्तु मुक़ररु त इहो वक़्तु मुक़ररु असांजो बि थी वियो वरी सुभाणे इनशाला सूर यासीन कंदासीं इन्हीअ जी मां तव्हांखे ख़ासि दावत ॾियां थो छो त क़ुर जी दिलि आहे जेकॾहिं अॼु तव्हां सूर यासीन तव्हांजे अंदर में घिड़ी वञे त सम्झो त ॼण तव्हांजी दिलि अची वई क़ुर में त इनशाला सुभाणे थींदो ऐं हींअर प्रोग्राम जो ख़तमु थिए थो हीउ प्रोग्राम राति जो 1 बजे रिपीट थींदो ऐं ॿिए ॾींहुं जो सुबुह जो 10 बजे वरी रिपीट थिए थो ऐं तव्हांखे यूट्यूब ते बि मेहरान टीवी लिखंदो त उन ते मिली वेंदो सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह।